बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम दोस्तों, आवां उस्ताद अब्दुल गफ़ार। तव्हां ॾिसी रहा मुझो यूट्यूब चैनल। दोस्तों एक नए वीडियो सां गॾु तव्हांजे ख़िदमत में। दोस्तों अॼु असां यूट्यूब चैनल ते वीडियो अपलोड करण जो तरीक़ो सिखंदासीं। तव्हां दोस्तनि खे गुज़ारिश आहे जेकॾहिं चैनल ते नवां आहियो चैनल खे सब्सक्राइब, वीडियो खे लाइक शेयर ऐं पंहिंजे क़ीमती राय खां ज़रूरु आगाह कंदा। वीडियो खे अपलोड करण जे लाइ असां यूट्यूब चैनल खे ओपन कंदासीं। यूट्यूब चैनल के ओपन करण खां पोइ हिते प्लस जी निशानी आहे, इन प्लस जी निशानी ते क्लिक कंदासीं। त हाणे हिते शॉर्ट था अपलोड कयूं या वीडियो, असां वीडियो कयूं था त वीडियो ते क्लिक करे हाणे वीडियो सिलेक्ट कंदासीं। उन खां पोइ हाणे वीडियो खे असां नेक्स्ट कंदासीं। वीडियो खे नेक्स्ट करण खां पोइ असां वीडियो टाइटल लॻाईंदासीं, यानी उनवान लॻाईंदासीं जेको वीडियो जो उनवान आहे। जीअं असांजे वीडियो जो उनवान आहे लेसन टू क्लास 5। उनवान हणण खां पोइ असां हेठि एड डिस्क्रिप्शन ते क्लिक कंदासीं। हाणे डिस्क्रिप्शन लॻाईंदासीं, इन में हैशटैग वग़ैरह बि लॻाए सघंदासीं, तव्हां वरी वीडियो ते ॾिसिजो। उन खां पोइ हेठि आहे लोकेशन असां सिलेक्ट कंदासीं। लोकेशन हाणे सर्च कंदासीं सर्च बार में, जीअं असांजो लोकेशन आहे भिटशा, सिंध, पाकिस्तान। लोकेशन सेट करण खां पोइ असां हाणे हीअ ऑप्शन आहे एडिट टू प्लेलिस्ट, इन ते क्लिक कंदासीं। प्लेलिस्ट में हाणे हिन वीडियो खे असां रखंदासीं। काफ़ी प्लेलिस्ट ठहियल आहिनि मुंहिंजा। हाणे हीअ वीडियो आहे क्लास 5 जो क्वेश्चन आंसर, उन ते क्लिक कंदासीं। हेठि डन जो ऑप्शन लिखियलु आहे, उन ते क्लिक कंदासीं। उन खां पोइ हाणे मथे साइड ते नेक्स्ट जो ऑप्शन आहे, उन ते क्लिक कंदासीं। हाणे आहे नो इट्स नॉट फॉर किड्स, उन ते क्लिक कंदासीं। हाणे हीअ वीडियो असांजो अपलोड थिए पियो। जीअं वीडियो अपलोड थींदो, हीअ तव्हां ॾिसो पिया असांजो वीडियो अपलोड थी पियो आहे। वीडियो अपलोड थियण खां पोइ असां वरी हाणे यूट्यूब स्टूडियो ते वेंदासीं। यूट्यूब स्टूडियो ते वञण खां पोइ हाणे हीअ तव्हां ॾिसंदो हिते ऑप्शन आहे हेठि कंटेंट, इन ते क्लिक कंदासीं। मथे असांजा वीडियोज़ अची वेंदा। हाणे हीअ वीडियो असांजो अची वियो, इन ते क्लिक कंदासीं। क्लिक करण खां पोइ हाणे तव्हां ॾिसंदो मथे हिकिड़ो ऑप्शन आहे पेंसिल जो, इन ते क्लिक कंदासीं। उन खां पोइ तव्हां ॾिसंदो साइड ते हिकिड़ो ऑप्शन आहे पेंसिल जो, इन ते क्लिक कंदासीं। थंबनेल सेट कंदासीं। हाणे थंबनेल जो ऑप्शन आहे, इन ते थंबनेल हणंदासीं। असां गैलरी मां हाणे थंबनेल ठहियलु आहे, इहो हणंदासीं, इन ते क्लिक कंदासीं। हाणे थंबनेल इन जो सेट थी वियो, डन कंदासीं इन खे। इन खां पोइ हाणे हेठि असां ऑप्शन ते ईंदासीं, अनलिस्टेड थियल आहे, इन खे हाणे वीडियो खे असां पब्लिक कंदासीं। पब्लिक करण खां पोइ हाणे सेव ते क्लिक कंदासीं। सेव ते क्लिक करण खां पोइ हीअ वीडियो असांजो तयारु थी वियो आहे ॾिसण जे लाइ। जी दोस्तों, वीडियो कीअं लॻो तव्हांखे? उमेदु आहे त वीडियो पसंदि आयो हूंदो। दोस्तों वीडियो खे शेयर, लाइक ऐं चैनल खे सब्सक्राइब कंदा ऐं पंहिंजी क़ीमती राय खां आगाह कंदा। अल्लाह हाफ़िज़, महिरबानी।